अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। मुझा मान वारा भाइयों, आयल बुजुर्गों, दोस्तों, अस्सलाम वालेकुम। महाजो की हिन महफिल की शुरुआत सोहरे लतीफ जे बिस्टे बैसा क्या थो। मोहब्बत पाए मन में रंडा रोया जिन। मोहब्बत पाए मन में रंडा रोया जिन, तिंजो सराफन अणतुरियो खाए। अजो की पंहिंजी हिन महफ़िल जो मौज़ू इन एक शेर सां शुरू थियो। मुझा दोस्तों, मुझा भाउरो, अजीजो, साथियो, अजो की ही महफ़िल जेका असां मिस्किन ग़रीबन हिते सोणे सफ़ी सरदार जे दरबार में अचाई आहे, इन्हनि जवाननि जी करम निगाही आहे कि पाण खे गॾु थिया आहियूं। महबूब जी महफ़िल हर दौर में जारी व सारी आहे, अबद खां अज़ल ताईं जारी रहंदी। मुझा भाउरो, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे बारे में छा चइजे, छा बयान कजे, दिमाग़ अकल उते जाइ न आहे। असां मिस्कीन जॾहिं तारीख़ में निगाह था कयूं त ॾिसूं था त हिकु यतीम ॿार तन तनहा अरब जहिड़ी उजड़ क़ौम में जेकी पंहिंजी नियाणियुनि खे जेरे पोड़ी छॾंदा हुआ, जेके क़त्ल गारतगरी कंदा हुआ, जिन्हनि वटि इंसानियत नाले का शइ कान हुई, जिन्हनि वटि हर वक़्त जो शराब मुख़्तलिफ़ हूंदो हो, जिन्हनि वटि खून आम ॻाल्हि हूंदी हुई, थोरी घणी ॻाल्हि ते इंसान जो खून करणु हक़ खाइणी हुन जो रवाज रस्म हो। हिकु अहिड़ी उजड़ क़ौम में जेको हुन वक़्तु तारीख़ में सभ खां तारीख़ तरीन क़ौम हुई, उन क़ौम में जनम वरितो, यतीम जी हैसियत में जनम वरितो, अॻिते वधिया, इंसान खे अहिड़ी तालीम ॾिनो जो इंसान अंदरां बदिलजी विया। जेके किरल हुआ संदन तालीम सां उथी बीही रहिया, जेकी बेसहारा उहे ताक़तवर थी विया, जेकी बुज़दिल हुआ संदन तालीम सां उहे बहादुर थी विया। हिकु अहिड़ी कीमिया असर ॾेखारियो अॼु ॾींहं ताईं दुनिया जी मिसाल ॾियण खां लाचार आहे। एक जर्नल जी हैसियत में ॾिसूं त उन जर्नल को पैदा थी, एक फातिह जी हैसियत सां ॾिसूं त दुनिया जो मके जो शहर वाहिद शहर आहे जेको अॼु ॾींहं ते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि तारीख़ में कंहिं बि पता न कयो। जेकॾहिं असीं मुआशी तमदनी हर लिहाज़ खां ॾिसूं था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मठ पाण ते ॾिसण में छा था। मुंहिंजा भाउरो, उन महबूब जे कारण अल्लाह पाक सॼी काइनात सजाई। उन मिले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जी सबब ही सिज चंड तारा हे अर्ज़ समा हे सब उन महबूब जे कारण आहे। उन सरदार असांखे जीअण सेखारियो, असांखे हक़ जी वाट ॾेखारी। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो अल्लाह हिकु आहे, वाहिद आहे, राज़िक़ आहे, रहीम आहे, करीम आहे। उन महबूब जॾहिं असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई, इन मां ज़ाहिर थियो त अल्लाह पाक पंहिंजो इज़हार, अल्लाह पाक हिन मख़लूक़ात जे अॻियां पंहिंजे तारीफ़ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुबान सां कराई। इन नुक़्ते खे मद्देनज़र रखी जेके असहाब सबोरा हुआ, उन्हनि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वालियाना इश्क कयो। एॾी त वालियाना इश्क कयो छो त उनखे परोड़ हुई। उन्हनि खे इन ॻाल्हि जी परोड़ हुई त जे हस्ती असांखे अल्लाह जे बारे में सभु कुझु ॿुधायो आहे, असांखे आगाही ॾिनी आहे, असांखे अंदरां बदिलायो अथसि, उन हस्तीअ खे जेकॾहिं असीं सभु इश्क कंदासीं, मोहबत कंदासीं त उन हस्तीअ जे ज़रिए असीं अल्लाह वटि जल्दी मक़बूल थी वेंदासीं। मेन मक़सद जी ॻाल्हि आहे। पोइ उन्हनि इश्क कयो।
हद खां मथे जानू लड़ायूं कुर्बानी ॾिनियूं उन कुर्बानी नतीजे में अॼु पाण हिते मुस्लमान थिया वेठा आहियूं सो असल पॉइंट कहिड़ी आहे हिन सॼी ॻाल्हि असल पॉइंट जेका अथव सा अथव इश्क मोहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में मां अर्ज़ कंदो दोस्तनि खे तव्हां पार इश्क आहे दुनिया में हर को कंहिंसां मोहबत करे पर अल्लाह तो जाने जेका मोहब्बत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे में मज़ो आहे वो दुनिया जी के मोहब्बत में मज़ो वरी ना है बल्कि हकीकत तो बयान किया बिल्कुल तिर जित्र में शक न भाई हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह जा दादला है अल्लाह जा माशूक अल्लाह जा आशिक उन्हें महबूब दामन की जल्द तो इंशाअल्लाह जल्द वही अल्लाह से मिलता है हुजूर पाक जी जाहिर में अल्लाह बातिन में तेरे असी नाबीन इंसान असी जाहिर के अल्लाह के दिसणी ताकत असां में न आहे मूसा कलीमा में ताकत कान हुई असां में कहिड़ी ताकत आहे मूसा कलीमुल्ला पंहिंजे दोस्तनि खे वठी को तूर ते वियो उते वञी अल्लाह साईं सां हम कलाम थियो अल्लाह जलवो ॾेखारे त मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी वियो थोरी हिकिड़ी पॉइंट तव्हांखे थो ॿुधायां हिकु दफ़ा त रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि हिकु महिमान विया महिमान आया त महिमान वेठा जॾहिं मां दस्तरखान लॻायो कनीज़ त दस्तरखान ते साईं मानी रखियो मानी जॾहिं खाधो त हुन कुझु भाॼी जेका दस्तरखान जे मथां अची वई तो साईं जिन कनीज़ खे चयो दस्तरखान खण कनीज़ दस्तरखान खणी तंदूर में उछाए छॾी बर्गर तंदूर में दस्तरखान उछाए छॾी अधु सेकंड खां ॿाहिरि कढियो दस्तरखान बिल्कुलु साफ़ ऐं कुझु बि कोन थियो जेका भाॼी किचिरो लॻियल वो सड़ी ख़तम थी हैरत में पई असां समूरे महिमाननि पुछियो त ही छा माजरा आहे ही कपड़े टुकड़ो सड़ियो को ऐं जेका भाॼी लॻियल सा ख़तम थी सड़ी ख़तम थी माजरा छा आहे त हुन ॿुधायो त बाबा ॻाल्हि अथई हीअ त इन दस्तरखान ते इन जॻह ते असांजे प्यारे आका नामदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानी खाधी ऐं जॾहिं नबी करीम मानी खाधी जॾहिं नबी करीम मानी नोश फरमायूं त इन कपड़े टुकड़े खणी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चप्पल खे साफ़ कयो मुबारक उन्हीं निस्बत सां बाहि नथी साड़े उन्हीं निस्बत सां जो मोहम्मद करीम कपड़े टुकड़े खणी पंहिंजे चप्पल मुबारक में साफ़ कयो उन्हीं जी निस्बत सां बाहि खे ताक़त न तेरे कपड़े टुकड़े सां अरे बाबा मोरे वसियो तव्हां छो ॾिनायो अची तव्हां थ्रो जी निस्बत तव्हांखे दोस्त खे कान साड़ी ख़ुदा जी कसम कान साड़ी पढ़ो पढ़ो दुरूद मिले मोहम्मद ते पढ़ो कसरत कयो दुरूद मिले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इश्क जी वाट में अचो त तव्हांजी जान छुटी पवे वो दुनिया त परे थी ऐं हिन दुनिया में मोहम्मद करीम सदके में तव्हांखे तकलीफ़ कुझु कोन कंदो तव्हांजे दिलि सुकून में रहंदा तव्हांजे दिलि बाग बहार रहंदो तव्हांजे रूह खे राहत मिलंदी तव्हांजे अखियुनि खे सत्कार मिलंदी अचो असां सां गॾिजी पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबी उम्मी वला आलिहि वसहबी वबारिक वसल्लम और तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो कई हिते असांजी महफ़िल में अॼु ही लाइट जे करे असां मजबूर आहियूं हाणे मां अर्ज़ कयां त सलाम ऐं दुआ जेका आहे सो साईं जे दरबार में हली गॾिजी सभु उते हली पढ़ंदासीं मुंहिंजी मां पंहिंजी तक़रीर ख़तमु कयां थो ऐं हाणे तव्हांखे वरी अर्ज़ु कयां त हलो सभु गॾिजी दुआ साईं जे क़दमनि में घुरूं बिस्मिल्लाह रहमान